ब्यूरो चीफ जिला दादू साहब खान हालोद की रिपोर्ट मुताबिक सेवन सिंध के अजीम बुजुर्ग हस्ती हजरत लाल शहबाज कलंदर मस्त रह जी 772वीं उर्स मुबारक के मौके ते हर साल जी आइन साल बी दरगाह बेवतन बादशाह के ड्यूटीदार जव्वार सैद आरिफ हुसैन करबलाई ओमान मलिक खां सेवन पहुंची पैंची मातमी संगत पंजाब खां कामों की जव्वार आबिद अली तौर हसनैन कैसर तौर पंजाब के सुरीले मौसीकार उस्ताद रेम्बो खान ऐं हैदराबाद खां संगत अली रज़ा पठान सां गॾु सखी लाल शहबाज कलंदर जे उर्स जे मौके ते अज़ादारी पुरसा ॾिनो। उन मौके ते आवाज़ टीवी मेहर नुमाइंदो ज़हीर अब्बास भी शिरकत करे सैद आरिफ हुसैन करबलाई के गुलन जा हार पाराए आजिया कई। ठारू शाह में पंजाब वासी करतब बाज़न मुख्तलिफ करतब ॾेखारे रहवासिन के हैरान करे छॾियो। रहवासिन खेन खूब दाद ॾिनो। ठारू शाह में राजपूत बिरादरी के अॻवान राणा हयात राजपूत राणा आसिफ राजपूत पारां पंजाब मां करतब बाज़ घुराए सेहतमंद रांदियुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन मौके ते पंजाब वासी करतब बाज़न मुख्तलिफ करतब जंहिंमें 16 खां 18 फुट जंप लगाए वात में 1.5 मण वज़नी हर खणी रहवासिन के हैरान करे छॾियो। उन मौके ते रांदियूं कराईंदड़ अॻवाननि चयो त सरकारी सतह ते अहिड़ा सेहतमंद प्रोग्राम कराए नौजवाननि खे रांदियुनि जा ग्राउंड ॾिना वञनि त जीअं नौजवान पढ़ाई सां गॾु मज़बूत जिस्म ऐं ज़हन बि तैयार थी सघनि। उन मौके ते रहवासिन करतब बाज़न खे खूब दाद ॾिनो। रिपोर्टर नसीर अबड़ो। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर अगोणे सूबाई वजीर डॉक्टर मखदूम रफीक जवान जी कोऑर्डिनेटर जव्वार फकीर हुसैन अली जाफरी जी सालगिरह के मौके ते संदसि रिहाइश गाह ते केक कटजण की तकरीब मुनक़द कई वेझे में सिंध के मशहूर फनकार ज़ामिन अली पारां सुरन की वर्खा करे महफ़िल के झुमाए छॾियो। उन मौके ते जन्म ॾियारे जो केक कटियो वियो ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां तोहफ़ा पेश किया विया। सालगिरह की पुरवकार तकरीब में सिंध के नाले वारी रागी ज़ामिन अली गुलाम अकबर भुट्टो सैयद मोहम्मद अली शाह सैयद रज़ा रिजवी जुल्फ़कार अली चूणे जो मीर अदील टालपुर डॉक्टर मोहम्मद यूनिस छड़िड़ो खुरम अरबा फैज़ अब्बास मल्ला अजीजुल्ला डायरी मीर नाना टालपुर गुलाम रसूल मल्ला जुल्फ़कार अली सूमरो मुनीर अहमद खास के लिए बाबू महमूद खास के लिए ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जे नाले वारे फनकार ज़ामिन अली पारां राति देर ताईं सुरनि जी वर्खा कई वई। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल में दश्ती बिरादरी JUIPP ऐं शहरिन तरफां बाअसर जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदा रहबर चौक ते पहुची टायर साड़े रोड ब्लॉक करे सख्त एहतजाज कियो वियो। उन मौके ते हाजी मोहम्मद शरीफ दश्ती अली गौर दश्ती सैयद अब्दुल बासित शाह मोहम्मद अली दश्ती ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बुढ़ा बिरादरी जे कुछ भताखोर माण्हुनि बिला जवाज़ ज़मीन ते कब्ज़ो करे ज़्यादतियूं करे रहिया आहिनि ऐं बुढ़ा बिरादरी जा बाअसर ज़मीन ते कब्ज़ो करे भत्तो तलब करे रहिया आहिनि। हिननि SSP जे कमवाद खां मुतालबो कियो त भत्ताखोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। होॾां A सेक्शन पुलिस मुज़ाहिरे वारे हंधि पहुची करे मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे पुलिस जी यकीन दहानी बाद धरणो ख़त्म कयो वियो।